सिंध असेंबली में अपोजिशन मेंबर दुहल शरनाइन सां पहुची विया। अपोजिशन मेंबर समूरियूं रुकावटूं तोड़े असेंबली पहुता। सिक्योरिटी अमले अपोजिशन मेंबरनि खे ऐवान में दाख़िल थियण खां रोके वरितो। सिंध असेंबली जे इजलास में शिरकत लाइ अपोजिशन मेंबर दुहल दमामन सां पहुता। स्पीकर आगा सिराज दुरानी असेंबली मेंबरनि ते ऐवान में दाख़िल थियण ते पाबंदी विधी हुई। उन्हनि खे अपोजिशन मेंबर हार पाराए वठी आया। सिक्योरिटी अमले मेंबरनि खे असेंबली जे गेट वटि रोके वरितो त उन्हनि सख़्तु एहतजाज कयो। अपोजिशन मेंबरनि असेंबली जे अमले सां सख़्त मुंहमारी कई ऐं चयो त तव्हां केरु थींदा आहियो असेंबली मेंबरनि खे रोकण वारा। अपोजिशन मेंबरनि असेंबली जे मेन गेट ॿाहिरां धरणो हणी वेही रहिया। मेंबरनि असेंबली जो तालो तोड़ण जी बि कोशिश कई। मुखालिफ़ जे मेंबरनि सभ खां वॾी बीमारी आसिफ ज़रदारी जा नारा हंया। सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख चयो त कंहिं बि मेंबर ते पाबंदी वारे फ़ैसिले खे तस्लीम नथा कयूं। पीपल्स पार्टी वारा असेंबली खे पंहिंजी जागीर समझी रहिया आहिनि। असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख चयो त असेंबली अवाम जे चूंडियल नुमाइंदनि जी आहे, पीपी जी जागीर नाहे। असांजी आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई पई वञे।